मेहरबानी। अरफाना, अमर, नौजवान असां जेके पुठियां वेठा आहिनि, नौजवान जेके असांजूं अॻियां वेठियूं आहिनि, कल्ह आउं ॾाढी जज़्बाती थी वियसि, हींअर कान आहियां। कल्ह हिते वेठे मुंहिंजे अखियुनि में लुड़क अची विया। छो आया? छो त आउं उन दौर जी गवाह आहियां जितां लंघे तव्हीं अॼु हिते पहुता आहियो। उहो दौरु छा हो? जजूं ॻाल्हियूं करण जे बदिरां सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी, अवां नौजवाननि खे जेके वेठा आहियो भाउर, माना भेनरुनि जा भाउर भेणूं जेके घर बि हींअर मौजूदु आहिनि तव्हांजूं, सिर्फ़ु हिकिड़ो नंढो वाक़ियो थी ॿुधायांव, उन मां अंदाज़ो लॻायो। ऐं इमोशनल वाक़ियो आहे, मुंहिंजी ज़िंदगीअ जो वाक़ियो आहे। ऐं चाहियां थी अॼु तव्हां सां अॻे बि करे चुकी आहियां पर शेयर करियां। 1983 में 83 में मूं हिकिड़ो ड्रामो लिखियो। उन में जेको कुझु बि हो जंगल जे नाले सां, पर मूं लिखियो हो। उन ड्रामे खे ख़ताई उहो जागीरदारण जेको निज़ाम आहे, जेको धीअरूं भेणूं अंदरि बंदि थियूं पियूं आहिनि, क़बरनि जहिड़े घरनि में पियूं आहिनि, उन्हनि जूं कहाणियूं हुयूं। जिन खे ज़िंदगी जीअण जो को हक़ु कोन हो, उन्हनि जी कहाणियूं हुयूं। ऐं अहिड़ियूं अॼु बि आहिनि। पर तव्हांखे ॿुधायां थी, उन ड्रामे खे ख़तमु थिए 1.5 साल थी वियो। ऐं कराचीअ में पंहिंजी हिकिड़ी दोस्त सां मिलणु वियसि। उन बिल्डिंग में मुंहिंजी दोस्त जी माउ चयो हुनखे त उन पाड़े वारीअ खे सॾु कर त हिन सां मिले। माण्हू मूंसां मिलणु चाहींदा हुआ। मूं सोचियो शायदि आहे का जेका मूंसां मिलणु थी चाहे। छोकिरी हिकिड़ी आई, 30 सालनि खनि जी एज जी, अव्हांजे भेनरुनि जी एज जी। उनजे हंज में कुझु महीननि जी, 8-9 महीननि जी हिकिड़ी धीअ हुई। हुन मूंखे चयो त तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी धीअ जो नालो छा आहे? त चयोमांसि न। चई हिन जो नालो नूरुल हुदा शाह आहे, सॼो नालो। मूं सिर्फ़ु हिकिड़ी स्माइल ॾिनी। मूं सोचियो शायदि हिनखे मुंहिंजो नालो वणियो आहे। मूंखे चई तव्हां पुछियो कोन्हे त मूं हुन जो नालो छो इहो रखियो आहे, ऐं इहा ॻाल्हि ॿुधिजो तव्हां। चई असांजे ख़ानदान में, असीं सिंध जे फलाणे मशहूरु ख़ानदान मां आहियूं। असांजे ख़ानदान में न असां भेनरुनि मां कंहिंजी शादीअ जो को सुवालु हो। ऐं सभ खां नंढी आहियां। न असांजूं पुफियूं, न अञा पुठियां कंहिंजी बि शादी कान थी। सभिनी जा हक़ बख़्शरायल, सभु घरनि में वेठल, सभिनी जो पंहिंजूं प्रॉपर्टियूं पंहिंजनि भाउरनि खे लिखी ॾिनल। चई तव्हांजो ड्रामो हलियो। ऐं ड्रामे जी ॻाल्हि नथी तव्हांखे ॿुधाइणु चाहियां, ऐं तव्हांखे हिकिड़ी जेका असुलु ॻाल्हि ॿुधाइण थी चाहियां, हिकिड़े भाउ जी ॻाल्हि। तव्हांजो ड्रामो हलियो, असांजे घर में टीवी कोन हो, असांखे इजाज़त कान हुई। मुंहिंजो नंढो भाउ कराची में पढ़ंदो, उहो ॾिठो। उन घर अची पीउ खे चयो असांजे ऐं भाउरनि खे त भेनरुनि मुंहिंजनि जो हक़ु अदा करियो, हिननि खे आज़ादी ॾियो ऐं हिननि जूं शादियूं करायो ऐं हिननि खे हिननि जो हिसो ॾियो। जिते ज़ाहिर हंगामो थियो। पोइ उन छोकिरी मूंखे ॿुधायो त मुंहिंजो भाउ हिकिड़े ॾींहुं आयो, राति जी इहा ॻाल्हि ॿुधिजो, राति जे उंधाए में मूंखे चई ऐं कंहिंजे लाइ बि कुझु नथो करे सघां, छो त आउं पाण बेवसि आहियां हिननि जे अॻियां। ऐं जे तूं शादी करणु चाहीं, जे तूं आज़ादु ज़िंदगी गुज़ारणु चाहीं, त आउं पंहिंजे फलाणे कज़न सां ॻाल्हाए आयो आहियां कराचीअ में, ऐं आउं तोखे आज़ादी ॾियारे सघां थो। हुन छोकिरीअ मूंखे ॿुधायो त मूं ज़िंदगीअ में कोट जे हुन पासे छा आहे मूंखे ख़बर न हुई। जीप कहिड़ी गाॾी थींदी आहे मूंखे ख़बर न हुई। राति जे उंधाए में मुंहिंजो भाउ मूंखे जीप में विहारे कराची वठी आयो। हिते मुंहिंजो कज़न असां पंहिंजे निकाह लाइ इंतिज़ाम न करे छॾियो। ऐं हिते पहुतसि, हुन सां मुंहिंजो निकाह कयईं। ऐं अॼु आज़ादु ज़िंदगी गुज़ारियां थी पंहिंजे भाउ जे हथां। ऐं हीअ मुंहिंजी धीउ आहे।
हीअ मुंहिंजी धीउ आहे, इन जो मूं नालो इन करे इहो रखियो आहे। भाउर अमी नौजवान जेके आहियो अमी वॾो रोल प्ले करे सघो था। क़ौम परस्ती छा आहे? क़ौम परस्ती आहे पंहिंजी क़ौम खे ठाहिणु। पंहिंजी क़ौम कीअं ठहंदी? जलसनि जुलूसनि में सिर्फ़ु न ठहंदी, नारनि में न ठहंदी, तव्हांजे घर में ठहंदी। जेका क़ौम पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजे माउनि भेनरुनि धीअरुनि खे जे हक़ न ॾेई सघी, उहा क़ौम ॿाहिरि निकिरी तव्हांखे मूंखे कहिड़ो हक़ ॾींदी? क़ौम परस्ती आहे। पंहिंजी क़ौम खे असीं ठाहियूं, सजायूं, संवारियूं। ऐं सम्झां थी त ख़ुशनसीब आहे उहा क़ौम, ख़ुशनसीब आहियो अमी, ख़ुशनसीब आहियूं असीं जिन जे विच में उहे बि माण्हू आहिनि जेके पथर खाइण लाइ तयारु आहिनि, जेके जवाब में गुल उछले था ॾियनि। ऐं ख़ासि करे तॾहिं जॾहिं उहे न्याणियूं हुजनि, धीअरूं हुजनि, भेणूं हुजनि, ऐं उन्हनि सां गॾु जेके उथी बीहनि। तव्हीं ख़ुशनसीब आहियो उहे भाउर जेके हिननि जे सां गॾु बीठा आहियो। असुलु मामिलो सिर्फ़ु इहो आहे, क़ौम खे तव्हांखे ठाहिणो आहे, क़ौम परस्ती तव्हांखे करणी आहे। पहिरीं पहिरीं तव्हांखे पंहिंजा लफ़्ज़ नरम करणा पवंदा। पहिरीं पहिरीं तव्हांखे हिक ॿिए खे हथु पकड़े तव्हांखे हलणो पवंदो। अधु क़ौम खे तव्हां खूह में उछले, अधु क़ौम खे चओ त हीअ असांजा, ईअं न थींदो जेसिताईं तव्हां सभिनी खे वठी न हलंदो। सेक्रेटरी साहिबु जेका ॻाल्हि कई, ऐं बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां। थोरी देरि पहिरियों शबनम गुल खे चयो वेठी आहे, सिंध गवर्नमेंट वटि जेको पैसो आहे उहो असांजो आहे, असांजी प्रॉपर्टी आहे, असीं हक़दार आहियूं, असीं सिंधी हक़दार आहियूं उन पैसे खे इस्तेमालु करण लाइ चङनि कमनि में। असां कंहिं दुश्मन जे घर खां किथां बि इहे पैसा हिननि उधारा वठी या पिनियो बि अथनि, हेसि ताईं त पिन सां कमु पियो हलियो, पर हीउ पैसो असांजो आहे। इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स में न वञो, पंहिंजी शइ खे पंहिंजो चओ। हुकूमत जे खीसनि में जेको कुझु आहे उहो तव्हांजो आहे। जे तव्हां वटि इस्तेमालु थियो आहे त सही इस्तेमालु थियो आहे, उन ते तव्हां फ़तवा न कढो। ईअं क़ौमूं अॻियां कोन वधंदियूं। पंहिंजे हक़ वठण जा कई तरीक़ा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो हीउ बि आहे एजुकेशन। हीअ एजुकेशन त आहे, ही क्लास त आहे, 5 ॾींहंनि खां क्लास हले पई, 5 ॾींहंनि खां कहिड़ा कहिड़ा लेक्चर्स असां ॿुधा आहिनि। केतिरो कुझु मूं सिखियो आहे, केतिरो कुझु अव्हां सिखियो आहे। उन क्लास रूम खे तव्हीं छा कंदा? जिते पढ़ाइण लाइ जेको निसाब आहे, जंहिं ते थोरी देरि पहिरीं हिन ई स्टेज ते ॻाल्हि थी चुकी आहे, ही क्लास रूम हूंदो आहे, ही उस्ताद हूंदा आहिनि जेके पढ़ाईंदा आहिनि, जेके सेखारींदा आहिनि, जेके क़ौमूं ठाहींदियूं आहिनि। सो इन्हनि शयुनि खे तव्हां सम्झो। अमर सिंधू, रफ़ाना मल्ला, हसीन, अतिया, ज़किया, सभु इलाही सारा नाला आहिनि। सच पुछो त आउं हिननि जे मामले में कल्ह खां हिननि खे ॾिसी तमामु घणी इमोशनल आहियां। ऐं मूंखे कल्ह जॾहिं आउं ॿाहिरि निकितसि, मूंखे हिकिड़ी छोकिरी मिली, न्याणी, जेका वधि में वधि 20 सालनि जी हूंदी, 8 सालनि खां जो भाउ गॾु बीठो हुअसि। मूंखे चई, मैडम आउं ख़ैरपुर खां अयाज़ मेलो ॾिसणु आई आहियां पंहिंजे भाउ सां गॾिजी। हुनजो मूंसां फ़ोटू कढियो। केॾी नक़ाबिले फ़ख़्रु ॻाल्हि आहे। भेनरुनि खे ज़िंदगी ॾियणु, धीअरुनि खे ज़िंदगी ॾियणु, ही मेला करणु, सच ॿुधणु, सच ॻाल्हाइणु, बजाए पथर हणण जे, केॾो न आलीशान मंज़र आहे। अॼु तव्हीं हेतिरा आहियो, 2 सालनि खां पोइ हिननि खे जाइ कान लभंदी त करियूं किथे मेलो, किथे वियूं, किथे हेतिरा माण्हू गॾु करियूं। इहा असुलु शइ आहे। सिर्फ़ु मोहबत करियो उन्हनि सां जेके तव्हां लाइ मरनि पिया, जेके तव्हां ते फ़िदा थियनि पिया,
नरम लफ़्ज़ इस्तेमालु करियो, पत्थर फुरियो, पाण त पत्थर न उछलियो पर जिन हथनि में पत्थर आहिनि उन्हनि खां पत्थर फुरियो, पत्थर फुरे पोइ जीए सिंध जो नारो हणियो। वॾी महिरबानी।